त सुपर पावर अमेरिका जे नए सदर जी चूंड लाइ केतिरनि रियासतुनि में पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी वियो, जंहिंखां पोइ नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। नतीजनि मूजिबि अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे सरसी हासिल आहे। 538 मां डोनाल्ड ट्रंप खे 195 इलेक्टोरल कॉलेज वोट ऐं कमला हैरिस खे 113 इलेक्टोरल कॉलेज वोट हासिल मिलिया आहिनि। ॿुधाइनि पिया सदारती उम्मीदवार लाइ 270 इलेक्टोरल कॉलेज वोट कढण लाज़मी करार ॾिनो वियो, जॾहिं त 7 स्विंग रियासतुनि जा 93 वोट कढण लाइ फ़ैसिलाइतो किरदार अदा कंदा। ऐवाने नुमाइंदगान में रिपब्लिकन 81 ऐं डेमोक्रेट्स 42 सीटुनि ते कामयाबी माणी आहे। किन हवाले सां ॿुधाईंदा हलूं त 435 जे ऐवाने नुमाइंदगान लाइ 218 सीटूं घुर्बल आहिनि। सेनेट जी 100 सीटुनि मां रिपब्लिकन खे 43 ऐं डेमोक्रेट्स खे 33 सीटूं मिली वयूं आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया तव्हांखे सुपर पावर अमेरिका जे नए सदर जी चूंड लाइ केतिरनि रियासतुनि में पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे, जंहिंखां पोइ नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां ॿुधाईंदा हलूं त नतीजनि मूजिबि अॻूणे अमरीका सदर डोनाल्ड ट्रंप खे सरसी हासिल आहे। 538 मां डोनाल्ड ट्रंप खे 195 इलेक्टोरल कॉलेज वोट ऐं कमला हैरिस खे 113 इलेक्टोरल कॉलेज वोट हासिल आहिनि। सदारती उम्मीदवार लाइ 270 इलेक्टोरल कॉलेज वोट खटण लाज़मी करार ॾिनो वियो, जॾहिं त 7 स्विंग रियासतुनि जा 93 वोट खटण लाइ फ़ैसिलाइतो किरदार अदा कंदा। ऐवाने नुमाइंदगान में रिपब्लिकन 81 ऐं डेमोक्रेट्स 42 सीटुनि ते कामयाबी माणी आहे, जॾहिं त 435 जे ऐवाने नुमाइंदगान लाइ 218 सीटूं घुर्बल आहिनि। सेनेट जी 100 सीटुनि मां रिपब्लिकन खे 43 ऐं डेमोक्रेट्स खे 33 सीटूं मिलियूं आहिनि।